फ़लस्तीनी मुज़ामती तहरीक हमास जा इसराइल ते ॿिए ॾींहुं बि हमला मारिजी वियल इसराइली फ़ौजियुनि ऐं शहरनि जो अंग 500 खां वधी वियो। इसराइली फ़ौज 200 इसराइली फ़ौज जे मारिजण जी तस्दीक़ करे छॾी। इसराइली फ़ौजी बमबारी में 400 फ़लस्तीनी शहीद, 1900 खां वधीक ज़ख़्मी। इसराइल तरफ़ां ग़ज़ा जी पटी ख़ाली करण लाइ 12 कलाकनि जो अल्टीमेटम, इलाइक़े ते मुकमल कब्ज़े ऐं हमास जी क़यादत खे ख़तमु करण जो ऐलान। इसराइली वज़ीर आज़म हमास खां बदिलो वठण जो ऐलान करे छॾियो। इसराइल में सिविल एमरजेंसी लागू, नेतन्याहू धमकी ॾींदे चयो आहे त हू हमास खां बदिलो वठंदा। फ़लस्तीनी ग़ज़ा खे ख़ाली कनि। इसराइल हर हंधि भरपूर ताक़त जो मुज़ाहिरो कंदो। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास जो इसराइल खे जवाबु ॾींदे चवणु आहे त फ़लस्तीनी अवाम खे यहूदी आबादकारनि ऐं क़ाबिज़ इसराइली फ़ौजियुनि जे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ पंहिंजो बचाव करण जो हक़ हासिलु आहे। फ़लस्तीनी अवाम दहशतगर्दी ऐं क़ाबिज़ फ़ौज ख़िलाफ़ पंहिंजो बचाव करे। अमरीका इसराइल जी मुकमल हिमायत करे छॾी। अमरीकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त हिन ॾुखी घड़ीअ में अमरीका इसराइल सां गॾु बीठल आहे। अमरीकी बड़े वज़ीर एंटोनी ब्लिंकन मिस्री हमदर्द सां राब्तो करे फ़लस्तीन ऐं इसराइल विच में जंग बंदि कराइण ते ज़ोर भरियो। रूस जो चवणु आहे त मामले ते अरब ऐं फ़लस्तीनी क़यादत सां राब्ते में आहे। जापान बि धुरियुनि में छिकतान ख़तमु करण जी अपील कई आहे। अफ़गानिस्तान में ज़लज़ले जे नतीजे में फ़ौतियुनि जो अंग 2000 खां वधी वियो। केतिरियूं ई इमारतूं मिटीअ जे ढेरनि में तब्दील थी वयूं। तालिबान हुकूमत तरफ़ां मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं तेज़। धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत जे सॾ ते सिंध सरापा एहतजाज। लाड़काणे, नौशेरे फिरोज़, कोटड़ी, खरगुनाथन शाह, टंडे आदम, बाढ, गंबट ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त धारी आबादकारी सबबि सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी रहिया आहिनि। मलीर जे इलाइक़े सुपर हाईवे चाकर होटल वेझो फायरिंग, सब इंस्पेक्टर क़तल। जवाबदारनि मुज़ाहमत करण ते एएसआई आमिर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कंबर में हथियारबंदनि पीरसनि खे क़तल करण खां पोइ लाश पत्थर ॿधी खॾ में उछलाए छॾियो। ॻोठ बेर शरीफ़ में 50 वरनि जो पीरसन अब्दुल हक पमर बेदर्दी सां क़तल। वाक़े सबबि इलाइक़े में ॾहकाउ। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में मारिजी वियल 2 ॼणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ गुपचाणी में एहतजाजी रैली ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हथियारबंदनि ज़वार हुसैन खोखर ऐं अतर जोखियो खे बेदर्दी सां क़तल कयो। वाक़े में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। खैरपुर में शोरूम मां धाड़े जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। कराची रोड ते धरणो, टायरनि खे बाहि। अॻवाननि जो चवणु आहे त खैरपुर में अमन अमान जी सूरतहाल ख़राब थी चुकी आहे। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी वई आहे। काज़ी अहमद भरिसां हथियारबंदनि अथाह अगवा थियल ठारू शाहवासी नौजवान बाज़ियाब। डीएसपी रफ़ान सुमरलाड़ी खे बाज़ियाब कराइण जी तस्दीक़। टंडियल यार में मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे तशदुद करे क़तल करे छॾियो। जांज़ेब अंसारी पंहिंजी घरवारी राबिल अंसारी खे बेशियाणो तशदुद करे क़तल कयो। दादू में मुबैना करंट लॻण सबबि औरत तड़पी तड़पी फोत। वारसनि तरफ़ां मुड़ुस ते क़तल जो शक ज़ाहिर। ॻोठ वरायो पमर में सदोरी पमर करंट लॻण सबबि दमधणी हवाले कयो। वालिद जो चवणु आहे त संदसि न्याणी खे क़तल करे करंट लॻण सबबि मौत जो ड्रामो कयो वियो आहे।
घोसपुर के खांगी मेडिकल सेंटर ते मुबैना तौर गलत इंजेक्शन लगन सबब नौजवान फोत। नौजवान जमील ओगाही गलत इंजेक्शन लगन सबब दमदणी हवाले कयो। मीरपुर खास में बस कल्टी थियण सबब नींगरी फोत। 30 जख्मी। खिपरे वेझो ट्रैक्टर ट्राले भित सां टकराइजण सबब नींगर दबजी फोत। पीरसर मरने गणती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल मुंतकिल। मियां साफ़ जो मासूम निगर पानी की खड में बुरी फोत। ॻोठ ओठे पीर में चैन बरन जे अरसलान अहमद बुरी दमदणीअ हवाले कयो। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में ऑस्ट्रेलिया की भारत खिलाफ बैटिंग। ओपनर डेविड वार्नर एंड मार्शल मुकम्मल तौर नाकाम। कैंगरूस बैटर स्मिथ जूं 46 रन्सूं।